અને આમાં જમુયત વિશ્વાન કે ભૂ કરવાય તો હું पहले पुरानी सांस्कृतिक घटकरे इन होते के मामले बोलूं या करूं मामूली सही पर आधा विजन जनजाति को युवा है तो तमाम ऐसा पूरे पूरे में लाए एक सामू बेसायन ऐसे का हाल करूं एनोक्स हुकूमत के तबाही अपना करती पर जमहूरियत की आवाज के कहां पर उठाएं और जमहूरियत मामला की जरूरी है ये हवा ये पानी ये रोशनी जमहूरियत की माना है ताकि हैरा जलसा करूं ऐसा जलसा कहूं ये है जमहूरियत जमहूरियत की माना है आसी काल है करूं समान तारा नवजन मोहम्मद रसूल चुप पैमान की रात ना हो जमहूरियत की माना है के माओ के पाए हमें मदद ज्यादा दिए अगर घोड़ ज्यादा दिए अगर मेरा धन ज्यादा दिए अगर वहां से मानो आवाज अलंकरण और क्रोध मामला ज्यादा दिए सरकार की परवाना है जमहूरियत का स्थान है काम होता है मानव के वक्त अनोखे मानव के वक्त पूर्ण अनुकपन मानव पंजी पुराण ये बनु राजवान आवाम जो इन बड़े जमहूरी सरकारी हुकूमत के मामले का को वास्तव पड़े सरकार ऐसा जो पूरी जमहूरी प्रयास ना पूरे असी जितना मनुष्य दिया होती परिवासी होटल में गैरवासी कि असी पूरा जमहूरियत से थोड़े सरे ना के करे ऐसे काम के युवाओं ऐसा को मिल रहा है पाकिस्तान में थोड़ा देखना टोटल के पाकिस्तान लोगों सरकार को ये लोग दिया कोई साथ इन्हें खाया गया पाया भाव मुसलमान भाव से दक्षिण जला गया आया है अलग गया यानी रोज पर रोज असी पांच वक्र है बड़े अफसोस होना छोड़ना दिया चाहे अच्छी बड़ी मां बेटियां हमारा तो दूसरे से तो जाया करें ये कच्ची आवाज या तो जीवन है कच्चा आवाज कच्चे आवाज ने बाहर में सहयोगों के अंदर नहीं आए शहर नहीं गए आगे करूं लिया है सरपंच को हर मानूं सियासतदान हाथ की साइंस के फायदे हुआ सियासत दुश्मन भागो जाए सियासत की छड़ी असांजे आवाम सब सियासतदान नंढा वॾा ॿार
Hexol, Hexmalu, Hexamal, Hexawanti, Panjang, kamu bentuk apa dan kerja apa ada, baik-baik. Ang tangan semua penunjuk, sehingga ayam masyarakat. Jangan ini berita narasi, itu dari orang apa yang dulu, apa yang dulu, dalam tangan itu semua, tangan malu dalam sekolah itu, sekitar dua orang, asal tangan itu negara ini ada. Tangan apa? Bukan tidak orang insan. Tetapi bahasa mengatur satu penting sasata cara fokus balijo. Pembelajaran baru ke tahun ke-7 cara fokus balijo. Serio, Rosso, Akio, Arano, Dieten, Didi, Polen Ama. Agie kami, ini sesuatu yang maju. Tadi mulai akan naik आई पिता लंका मुख्यमंत्री शहर के विचार लंका मछली ले जा मुझे जवान तको जंदा पार कर मछली हूं शहर के जान लोगों को है जाओ तमाम कर रहे सच्चा मछली मुगादा जी मुझे मत करना हमारे प्रकाश शिक्षा उन्होंने देव हमारे मन जनिया योग्यों सतले मुखा अपने विद्यालयों मुर्तियों सलाम अजाम का सलाम करा सालमन दो आई सीधी
खड़े इन मुल्क मांगे थोड़ियूं या घणियूं मामूली सही आज़ादियूं जाती इहो आहे तव्हां ऐं असां कुल लाइ साम्हूं वेठा आहियूं हुकूमत के पास न थी जमहूरियत की अवाम के काम ज़रूरत कान्हे पर जमहूरियत माण्हुनि लाइ ज़रूरी आहे जीअं हवा जीअं पाणी जीअं रोशनाई जमहूरियत माना आहे असीं जमहूरियत माना आहे असीं लाइ वठूं तमाम हुजनि जमहूरियत माना आहे हिन मुल्क जे माण्हुनि खे
Ikaw tumanji panjang kamu yang berbuat rendang kerja ada subscribe baik-baik saja. Sama semua tunjuk. Ini lain masalah. Yang ini berkaitan dengan dari orang apa musuh, apa musuh dan teman-teman itu teman-teman malu dengan diskusi itu kita masih ada di sana. Apa? साथियों दोस्तों जी असांजी हर जदोजहद ऐं जी असांजे ब्रदर कौमनि जो इतिहाद इन शानदार रैली कढण ते आउं उनखे शरीक तंज़ीमुनि खे मुबारकबाद ॾियां थो जिन हेॾे वरसे खां पोइ असीं जेके माण्हू अलॻि अलॻि हुआसीं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि में जिन खे राब्तो तमामु घटि हो उहे माण्हू असीं गॾिजी आहियूं। इहा आवाम जी तमामु वॾी फतह आहे। माण्हू जेके परे परे हुआ उहे हाणे वेझो आया आहिनि। माण्हू परे छो हुआ? माण्हू खे ॿुधायो वियो त रूस जे ख़तमु थियण खां पोइ हाणे आवाम जे जदोजहद जी का ज़रूरत कान्हे। रूस वियो, सर्द जंग ख़तम थी वई। हाणे अमेरिका बहादुर इंसाफ़ कंदो, जमहूरियत ईंदी, अमन ईंदो, अमेरिका सरदार थींदो, राजनि जा फ़ैसिला कंदो, कंहिंखे गड़बड़ करण न ॾींदी, इंसानी हक़ बहाल कंदा। सभु फितरूं सभु बदमाशी रूस में हुई ख़तम थी वियो। हाणे इंसाफ़ जो बोल बाला थींदो। शींहं बकरी बर्बरियत मौजूद आहे, नाहक मौजूद आहे, नव सिस्टम साम्राज्य मौजूद आहे। माण्हुनि जो साम्राज्य जो हलियो। हाणे मूं इलाही समय ॻाल्हायो आहे, सॼो ॾींहुं सिंध न करियूं, कुझु उर्दू ॻाल्हायूं। लोगों ने कहा जनाब साम्राज्य चला गया, खत्म हो गया मामला, अब सारे भाई हैं। मालूम हुआ कि साम्राज्य तो पहले से भी ज्यादा भयानक है, ज्यादा खतरनाक,
ज्यादा बेहया, ज्यादा बेशरम आंखों सामने आपने कभी इस तरह देखा कि पुलिस वाले हजरात खड़े हैं, वजीर आजम का भाई आ रहा है, दस खत्म, और फर्स्ट फ्लोर दाखिल नहीं होती, हमारा बाबा आप क्या बिजली का शोरबा, वो तो वजीर आजम फखरे एशिया जनाब जुल्फिकार अली भुट्टो के फजल अंजुमन और वजीर आजम के भाई बड़े, उनको पुलिस वाले ने उड़ा दिया। पहले हम कहते थे कि दहशतगर्द फरियाद दाखिल करने नहीं देते थे। उन दहशतगर्दों को खत्म करने के लिए जनरल बाबर साहब ने जहमत फरमाई और कहा कि मैं आपको अमन देता हूँ, और अमन ये हुआ कि भुट्टो साहब के फजल ने उनके भाई को उड़ा दिया और फर्स्ट दाखिल नहीं होता, और वजीर आजम के शोर मोहतरम कहते हैं बड़ी तो पुलिस को नहीं करना है और हमारे लायक कोई खिदमत हो, हम हाजिर हैं। पुलिस मारेगी तो हम आगे नहीं आएंगे। पहले कहते थे दहशतगर्द मारेगा, काटेगा, बोरी में बंद करेगा, फरियाद दाखिल नहीं होगा। अब दूसरे आए, पहले वो थे, अब ये जानशीन आए हैं कि जी वो तो बोरी में बंद करते थे, चुप के मारते थे, हम तो वाला कत्ल करते हैं, फरियाद दाखिल नहीं होगा। हुकूमत ने बड़ी ईमानदारी से, मैं उनको सलाम करता हूँ, ईमानदारी की है हुकूमत ने। वो कहते हैं जी हम पुलिस वालों को नाराज नहीं कर सकते, वो नाराज हो जाएंगे, हुकूमत चली जाएगी, तो क्या करना चाहिए? मैं समझता हूँ कि दुनिया में कहीं नहीं है कि कोई हुकूमत कहे कि जी मैं अपने ज़ेरदस्त को नाराज नहीं कर सकता, अगर वो नाराज हो गया तो पता नहीं क्या होगा, इसलिए मैं कोई एक्शन नहीं ले सकता। ये खातून उस आदमी की दुख्तर ने कब्र है जिसने एक दिन में पाकिस्तान के 8 जनरलों को बरतरफ कर दिया। फांसी से चढ़ जाते हैं, लेकिन लॉ एंड ऑर्डर उन्होंने किया, अच्छा बुरा मैं ये नहीं कह रहा, लेकिन ये साहब कहते हैं पुलिस वाले ने कत्ल किया, हम कुछ नहीं कर सकते। तो सही बात, ये बेचारे बेबस हैं। हमारे पास हारी आता है, जमींदार की मिल्कियत होती है, तो उसको कहते हैं भाई तुम्हारा 8वां हिस्सा है, तुम अधड़े हो, तुम्हारे पास 2 भेड़ हैं, तुम्हें इतना हिस्सा मिलेगा, तुम फसल तैयार होगा, हिसाब करेंगे। लगता है कि इस हुकूमत में और हुकूमतों में भी अधड़े हारियों की तरह जमींदार जो एस्टेब्लिशमेंट है उससे बेचारा हिस्से पति पर हाकिम बने हैं, असल हाकिम नहीं है, असल हुकूमत नहीं है। ये बेचारे नौकरी लेके आए हैं, ऑर्डर लेके आए हैं, पुलिस वाले नहीं मानते इनको, तो क्या होना चाहिए? आप बताएं क्या होना चाहिए? इनको पुलिस नहीं मानती, फरियाद नहीं दाखिल कर सकती, बेनजीर साहबा के भाई को नहीं बचा सकते, तो क्या होना चाहिए? आपका क्या ख्याल है? नहीं, बरतरफ गलत बात है, इनको इस्तीफा देना चाहिए, इस्तीफा देना। गरीब लोगों की तरह इन्होंने ईमानदारी से कहा है कि भाई मेरा कत्ल हो गया, लेकिन सुबेदार नाराज नहीं होना चाहिए, भाई वाजिबी है। अगर नौकरी करनी है तो भाई तो आते रहते हैं, भाई भी मर गया, दूसरा भी है, वालिद साहब भी गया, नौकरी तो रोज बदलाता आत्मा तो नहीं मिलती। ये तो आप और हम लोग हैं कि जेल में बैठे रहते हैं 10-10 साल, वो तो जेल में गए तो उसका इल्जाम मिलना चाहिए, कुछ करोड़ कुछ अरब दौलत कुछ माल मिलना चाहिए। वो बेवकूफ लोग हमारी तरह थोड़ी हैं, आपकी तरह चले गए, जेल में आए गए, 12 हो गए वडेरे, हम जेलों में पड़े हैं,
हम मासूम हैं, हम यतीम हैं, हमारा कोई पूछने वाला नहीं है। भाई क्यों गए जेल में जी पता नहीं, वो तो चालाक आदमी है। तो मुहज़्ज़ब तरीके से एक बात तो ये होनी चाहिए कि जब इन्होंने कह दिया है कि हम लॉ एंड ऑर्डर नाफिज नहीं कर सकते, तो इनको सबसे मामूली शरीफाना बात ये करनी चाहिए कि बेनज़ीर साहब को इस्तीफा देना चाहिए। ऑनरेबल लाइन कि भाई हम इस हुक्मरानों को फेस नहीं कर सकते, इस निजाम में हम अपने भाई की फरियाद भी दाखिल नहीं कर सकते, हम सिर्फ अपनी रेजिग्नेशन पेश कर सकते हैं। एक बात दूसरी बेनज़ीर साहब ने कहा है, बयान दिया है, अभी दिया है कि जनाब मुल्लाओं को की परवरिश हमने नहीं की है। उनसे पूछा गया आप औरत हैं, आपके भेजे हुए ये फरिश्ते ये काबुल में गए तो औरतों को बंद कर दिया, लड़कियों को बंद कर दिया, ये आप औरत हो के ये धंधा क्यों करती हैं? तो फरमाया कान आ रहा है, आप पढ़ें कि ये मैंने नहीं किया है, ये किया है अमेरिका ने, मैंने खुद पढ़ा है, अमेरिका ने किया है, ब्रिटानिया ने किया है, और उनके दोस्त सऊदी अरब ने किया है, और पाकिस्तान की पिछली गवर्नमेंटों ने किया है कि मुल्लाओं को बचपन से भर्ती किया, उनको पैसे दिए, उनको मकतब में बैठाया। ये सारे फरिश्ते अमेरिका ने पैदा किया। ये जो हमारे दोस्त हैं अमेरिका करते फिरते हैं, ऐसी बात नहीं है। ये मुल्क के वजीर आजम ने कहा है, वजीर आजम कहती है कि इन हजरात को, इन फरिश्ता सूरत, इन मेहमान बुलंद मकान हजरात को अमेरिका बहादुर के डॉलरों पर परवरिश की गई है ताकि जाके लोगों को बंद करें, लोगों को कत्ल करें, लोगों को फांसियों में चढ़ाएं। तो ये सियासत किसकी है? ये सियासत है जनरल जियाउल हक की। ये वतन कौन बेचता था? ये तो जनरल जिया बेचता था। अपने मुल्क के इलाके को दुश्मनों के हवाले कर देना, साम्राज्य ये तो यहाँ का काम है। वज़ीर आज़म मोहतरम बेनज़ीर ने ऐसी पॉलिसी को जारी क्यों रखा है? वो क्यों इजाज़त देती है? अगर वो वज़ीर आज़म है, अगर नहीं है तो सच बताए, हमारे कान में बता दे भाई हम वज़ीर आज़म शर्म नहीं है, नौकरी कर रही है, पेट पाल रहे हैं, बच्चे मिलते हैं, गरीब है, तो चंदा करके हम उनको दें। देखिए सारा मुल्क अमेरिका के हवाले कर दिया कि तुम हमारे तालिब इल्मों को यहाँ जेके मेन गेट ते साथी बीठा आहिनि उहो महिरबानी करे मेन गेट छॾे ॾियनि। जेके मेन गेट ते साथी बीठा आहिनि उहो महिरबानी करे अंदरि अची पिंडाल में विहनि ऐं पाण थोरी देरि खां पोइ पंहिंजो प्रोग्राम बाक़ाइदे शुरू करण वारा आहियूं। ऐं जिन साथियुनि मानी न खाधी आहे
उहा हिन स्टेज जे साॼे पासे मानी जो बंदोबस्त आहे उहे साथी मानी खाइनि। वसंत साहब के गुजारिश आहे त पाण स्टेज ते अचनि। वसंत तरीक़ साहब के गुजारिश आहे त पाण स्टेज ते अचनि।
जो पंहिंजो अगमाण पली जो सिंध जो आसमान पली जो सिंध जो आसमान सिंध जो आसमान पली जो सिंध जो आसमान पंहिंजो अगमाण पली जो सिंध जो आसमान। हेलो उस्ताद सोडो जोगी जिते हुजे स्टेज ते पंहिंजो मीर हसन हारी सर सां राब्ते में अचे। उस्ताद सोडो जोगी हेलो माइक चेक। सुजाग बार तहरीक जा साथी सुजाग बार तहरीक जा साथी पाणी कमेटी में आहिनि ऐं उन्हनि साथियुनि खे गुज़ारिश थी कजे त उहे पंहिंजे मरकज़ी सदर कबीर भील साहब सां राब्तो कनि। सुजाग बार तहरीक जा साथी पाणी कमेटी में आहिनि, खेनि गुज़ारिश आहे त उहो कबीर भील साहब सां राब्तो कनि। सोढे जोगी साहब खे गुज़ारिश आहे त पाण स्टेज ते अचनि। अॼोके हिन प्रोग्राम खे हलाइण जे लाइ स्टेज सेक्रेटरी आहिनि अदी डॉक्टर सिंधु मंगणहार, जन्नत हाले पोटो, प्रेह सुमरो, ज़रकार आहूजो, वसंत हरी साहब। भेनरनि ऐं भाइरनि जेके अनाउंसर आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे त उहे पाण स्टेज ते अचनि। जिन साथियुनि खे गीत ॿुधाइणा आहिनि या शाइरी पेश करणी आहे उहे महिरबानी करे स्टेज ते पंहिंजा नाला लिखाइनि। जिन साथियुनि खे गीत ॿुधाइणा आहिनि ऐं शाइरी पेश करणी आहे उहे महिरबानी करे स्टेज ते पंहिंजा नाला लिखाइनि। हिकु दफ़ो ॿीहर गेट वारनि साथियुनि खे गुज़ारिश आहे तो महिरबानी करे पंहिंजो मेन गेट छॾीनि ऐं उतां पंहिंजे भेनरनि जे अच वञ जो रस्तो आहे। मेन गेट ते जेके बि साथी बीठा आहिनि उहे अंदरि पिंडाल में अची वियनि। सिंध जो
रज़ाकार साथी जेके आहिनि उहे पंहिंजूं ड्यूटियूं अंजाम ॾियनि ऐं उन्हनि खे जेके हिदायतूं मिलियल आहिनि उन ते अमल कराइनि साथियुनि खे उन हिसाब सां ऐं अदनि जे पासे जेके भेनरूं आहिनि उनखे विहारणु ऐं उनजे हिसाब टोटल जेका आहे पंहिंजी जेके बि रज़ाकार में फर्ज़ आहिनि उहे पंहिंजा पूरा कनि। रज़ाकार इंचार्ज अबरार अबरो साहब उनके गुज़ारिश जेके भी रज़ाकार सिलेक्ट किया आहिनि कुछ ॿिया दोस्त आहिनि उन मां रज़ाकार खे खणी वठे ऐं स्टेज रज़ाकार जेके मुक़रर थिया आहिनि उन्हनि खे गुज़ारिश कजे थी त उहे स्टेज ते अचनि। यूसुफ लगारी केहड़ो डपुआ यूसुफ लगारी ओ यूसुफ लगारी केहड़ो डपुआ यूसुफ लगारी केहड़ो डपुआ सबनी सां आसान पली जो सबनी सां आसान पली जो सबनी सां आसान पहिजो आ अगमाण पली जो पहिजो आ अगमाण पली जो सिंध जो आसरमान पली जो सिंध जो आसरमान पली जो सिंध जो आसरमान पहिजो आ अगमाण पली जो सिंध जो आसरमान। इलेक्शन कमीशन पाकिस्तान वटि पंहिंजे पार्टी के रजिस्टर कराइण जे लाइ इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान वटि पंहिंजी पार्टी अवामी तहरीक के रजिस्टर कराइण जे लाइ हिकिड़ो ॿाहिरि इस्माइल खासकेली साहब जी क़यादत में काउंटर क़ाइम कयो वियो आहे। साथियुनि खे इहो इतला ॾिनो वियो हो त उहे पंहिंजा शनाख्ती कार्डनि जी फोटो कॉपी खणी अचनि ऐं उहे पंहिंजे सही सां उहे उते जमा कराइनि। समूरनि साथियुनि खे गुज़ारिश आहे जिन जिन वटि पंहिंजा शनाख्ती कार्डनि जूं कापियूं मौजूद आहिनि उहो साईं इस्माइल खासकेली साहब जे काउंटर ते पहुची उहे पंहिंजी रजिस्ट्रेशन कराइनि। समूरनि साथियुनि खे जेके गेट ते मौजूद आहिनि उनखे गुज़ारिश आहे त उहे अंदरि अची पिंडाल में विहनि पंहिंजे पार्टी अवामी तहरीक के इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान वटि रजिस्टर कराइण जे लाइ ॿाहिरि काउंटर लॻायो वियो आहे ऐं उन काउंटर ते साथी जिन वटि पंहिंजे शनाख्ती कार्डनि जूं फोटो कापियूं आहिनि त उहे पंहिंजा फोटो कापियूं खणी साईं इस्माइल खासकेली सां राब्तो कनि। पर जिन साथियुनि वटि फोटो कापियूं मौजूद न आहिनि ऐं ओरिजिनल शनाख्ती कार्डनि तॾहिं बि उहे उते उन मोबाइल में उन जी तस्वीर निकिरंदी त जीअं उहो असां वटि फोटो कापी जी शिकिल में मौजूद रहंदो। साथी जिन वटि फोटो कापी मौजूद न आहे ऐं ओरिजिनल शनाख्ती कार्डनि उहे बि साईं इस्माइल वटि खणी वञनि त जीअं उन जो फोटो कढी ऐं वरी शनाख्ती कार्ड तव्हांखे वापसि कंदा। जेके साथी बीठा आहिनि स्टेज ते ऐं साइड ते उनखे गुज़ारिश कजे थी त पिंडाल में अची वेहनि। ही नंढड़ो अयाज़ लतीफ़ लोहार आहे हिन जो फादर हिन जो पीउ हिनखे ते ॻोल्हे पियो उहो हुन सां अची मिले स्टेज जे पासे में नंढड़ो अयाज़ लतीफ़। सुजाग ॿाहिरियों तहरीक जी अदड़ी नसीम लेगारी खे गुज़ारिश है त अची गीत ॿुधाए। नसीम लेगारी। सिंध जो आसरमान पली जो सिंध जो आसरमान पली जो सिंध जो आसरमान पहिजो आ अगमान पली जो पहिजो आ अगमान पली जो सिंध जो आसरमान पली जो सिंध जो आसरमान पली जो
जिए सिंध जिए पलिजो चवन हरी नारी जिए पलिजो चवे सिंधड़ सारी जिए पलिजो सदा जिए पलिजो सदा जिए पलिजो चवन हरी नारी जिए पलिजो चवे सिंधड़ सारी जिए पलिजो लीडर अहिड़ो थियो न वरी थींदो क़ौम जो लीडर अहिड़ो थियो न वरी थींदो क़ौम जो चवन हरी नारी जिए पलिजो चवे सिंधड़ सारी जिए पलिजो सदा जिए पलिजो सदा जिए पलिजो चवन हरी नारी जिए पलिजो सिंध जे हक़नि लाइ सदा विढ़ंदो आ रहियो सिंध जे हक़नि लाइ सदा विढ़ंदो आ रहियो चवन हरी नारी जिए पलिजो चवे सिंधड़ सारी जिए पलिजो सदा जिए पलिजो सदा जिए पलिजो चवन हरी नारी जिए पलिजो चवे सिंधड़ सारी जिए पलिजो यूसुफ अहिड़े माण्हूअ खे सलामा पंहिंजो यूसुफ अहिड़े माण्हूअ खे सलामा पंहिंजो चवन हरी नारी जिए पलिजो चवे सिंधड़ सारी जिए पलिजो सदा जिए पलिजो सदा जिए पलिजो चवन हरी नारी जिए पलिजो चवे सिंधड़ सारी जिए पलिजो जिए सिंह अवामी तहरीक के साथी चेतन मेंगवाड़ के गुज़ारिश ते स्टेज अचे गीत बुलाई पिंडार खां ॿाहिरि जेके साथी बीठा आहिनि उनखे गुज़ारिश त अंदरि अची वियो ऐं थोरी देरि खां पोइ असीं प्रोग्राम शुरू करण वारा आहियूं रफ़ी लेगारी खे गुज़ारिश ते स्टेज अचे यूसुफ लगारी केहड़ो डपुआ यूसुफ लगारी ओ यूसुफ लगारी केहड़ो डपुआ यूसुफ लगारी केहड़ो डपुआ सबनी सां आखान पलीजो सबनी सां ही दुनिया हलचल जी बस्ती आ इत माण्हू ईंदा वेंदा आहिनि ही दुनिया हलचल जी बस्ती आ इत माण्हू ईंदा वेंदा आहिनि चार घड़ियूं महिमान रही पर लोक पधारे वेंदा आहिनि चार घड़ियूं महिमान रही पर लोक पधारे वेंदा आहिनि अक्सर माण्हू तारीख़नि में नक्श उभारे वेंदा आहिनि पिंडाल में दोस्तों साथियों भेनरो जीअं सिंध जीअं लतीफ़ जीअं असां ऐं तव्हां सभिनी जी हक़ परस्त जदोजहद आऊं ज़िले मुरकोट जे बहितरीन शाइर जुमंदर भगत जो ही गीत ताने नज़र कयां थो वठी हर हर जन्म वरबो वठी हर हर जन्म वरबो मिठा मेहरान में मिलबो मिठा मेहरान में मिलबो खत्म ऊंधाए थी वेंदी खत्म ऊंधाए थी वेंदी चिटी चांडाण में मिलबो मिठा मेहरान में मिलबो मिठा मेहरान में मिलबो
वठी हर हर जन्म वरबो वठी हर हर जन्म वरबो मिठा महराण में मिलबो मिठा महराण में मिलबो पंजी जा जंग आजारी तिंजी सानेट सो बारी पंजी जा जंग आजारी तिंजी सानेट सो बारी मरी वींदा मिड़ी मारी मरी वींदा मिड़ी मारी सखी सुरहान में मिलबो वठी हर हर जन्म वरबो वठी हर हर जन्म वरबो मिठा महराण में मिलबो मिठा महराण में मिलबो थिया जे कौम ता कुर्बान इनन जा लख लख थिया जे कौम ता कुर्बान इनन जा लख लख एहसान शहीदन जे रटे रत साण शहीदन जे रटे रत साण कतीला लाण में मिलबो मिठा महराण में मिलबो मिठा महराण में मिलबो ओ वठी हर हर जन्म वरबो वठी हर हर जन्म वरबो मिठा महराण में मिलबो मिठा महराण में मिलबो हुजे यूरोप या लिबनान जिते मारियो वयो इंसान हुजे यूरोप या लिबनान जिते मारियो वयो इंसान इने माण्हू सदे अरमान इने माण्हू सदे अरमान ऐं रत छाण में मिलबो वठी हर हर जन्म वरबो वठी हर हर जन्म वरबो मिठा महराण में मिलबो मिठा महराण में मिलबो वरी वरदात वसकारा पुसी पहुंदा ही पट सारा वरी वरदात वसकारा पुसी पहुंदा ही पट सारा मारुति दात मोचारा मिही मांडाण में मिलबो वठी हर हर जन्म वरबो वठी हर हर जन्म वरबो मिठा महराण में मिलबो मिठा महराण में मिलबो महिरबानी जेके साथी पंहिंजो क़ौमी गीतन में नालो लिखाए विया आहिनि उनखे गुज़ारिश है त हू कहिड़ो गीत ॻाइनि था उनजा कुझु बोल उनजो बंदि ऐं उहो हिकिड़ो असांखे लिखी ॿुधाइनि ऐं जेको बि साथी गीत ॻाइणु चाहे थो उहो पंहिंजी पर्ची ते नालो ऐं उन सां गॾु बंदि मथियूं उनजो उनवान ऐं हिकिड़ो बंदि उहो असांखे लिखी थो ॾिए कहिड़ो ख़बर खां सिंधियाणी तरी जो क़ाफ़िलो ऐं अवामी तरी जो क़ाफ़िलो हमीरमल जी अॻवाणी में हिते पए थो असीं दिलि जे गहरनि सां भलीकार चऊं था अमीर प्रेमी शायर वाई पांदी खां असांजे हिन पिंडाल में मौजूद आहे असीं गुज़ारिश कयूं था त अची शाइरी ॿुधाए अमीर प्रेमी साथियों जे सिंध ही बीठो आ वकार सां सदाई गॾ सचार सां जो जुंग शाही में जन्म जम जे खयो कसम त सिंध जे गदार जो कूड़े हर मकार जो न साथ ॾिबो कंहिं घड़ी ऐं तन सां विड़बो हर गली पियो हलंदो हो तेज़ तर लाड़ काछ थर उतर हिन जहिड़ो केर थींदो मर्द को मथेर थींदो थो सॼे सभई अचो मर्द औरत हर बचो अचो सिंध के बचायूं जोत का जलायूं प्यार जिन हिन खां दलेर पंहिंजी पर में सब शेर प्यार जिन सब दलेर पंहिंजी पर में सब शेर हू जलूसी ऐं लपाटी पल हर खाइन घुमाटी हू जलूसी ऐं लपाटी पल हर खाइन घुमाटी हू वजीर बेज़मीर सब हकीर ऐं फकीर हू वजीर बेज़मीर सब हकीर ऐं फकीर खैरात ते पलजन पिया लाचार थी जीवन पिया खैरात ते पलजन पिया लाचार थी जीवन पिया कन सौदा सिंध जा ऐं खोपा चाड़े अंध जा कन सौदा सिंध जा ऐं खोपा चाड़े अंध जा
हू सभई चोर आहिनि रत प्याक जोर आहिनि हू सभई चोर आहिनि रत प्याक जोर आहिनि अॼु सुभाणे ईंदा हमारे माड़ियूं बंगला सभु छॾे अॼु सुभाणे ईंदा हमारे माड़ियूं बंगला सभु छॾे सवा घड़ी सोन थींदा पर अवांजा कोन थींदा सवा घड़ी सोन थींदा पर अवांजा कोन थींदा तन लदारनि खे सुञाणो थोरो तन खां कयो पुछाणो जिन कंदा ईअं तव्हीं पोइ थींदा सभु मयारी क़ौम पंहिंजे जागवारी हाण ॾोह अहिड़े खां बचो चूंडे खणो माण्हू सचो हिन जे सचे सॾिजो ऐं सभई गॾु थियो हा अहिड़ो ई आहे झंडो जो हाणे हाथे झंडो हा अहिड़ो ई आहे झंडो जो हाणे हाथे झंडो इन जे पाछे में हलो क़ौम जो भर झलो राह इन जी पुरखतर मगर मिलंदो पोइ समर कि सिंध करे पई फखर मुड़स माण्हू महान ते आला हिकु इंसान ते कि सिंध करे पई फखर मुड़स माण्हू महान ते आला हिकु इंसान ते उहो इंसान केरु आहे उहो महान केरु आहे हा ही पली जो शेर आहे हू पली जो शेर आहे महिरबानी जेसी रोशन रोशन राह नसीजे रोशन रोशन ओ रोशन रोशन राह नसीजे रोशन रोशन राह नसीजे चांदो की जनान पली जो चांदो की जनान पली जो चांदो की जनान पंहिंजो आ अगवान पली जो पंहिंजो आ अगवान पली जो सिंध जो आसमान पली जो सिंध जो आसमान पली जो सिंध जो आसमान पंहिंजो आ अगवान पली जो सिंध जो आसमान अजीम इनकलाबी रहनुमा कायद इनकलाब मोहतरम रसूल बख्श पलीजो साहब जे 40 जे मौके ते हिन जलसे में जेके बि साथी जिन बहंदन खां जितां जितां पहुता आहिनि असीं अवामी तहरीक जे तरफ़ां उन सभिनी साथियुनि जा आजान करियूं था लख लाइक़ हींअर ॻोठ जबल ॾे थो मीरपुर बटोरो खां सिंधियाणी तहरीक जो काफ़िलो ऐं अवामी तहरीक जो काफ़िलो मोहम्मद उमर लेथो जी अॻवानी में पए थो असीं आजान करियूं था सिंधु सागर छोलियूं छोलियूं सिंधु सागर ओ सिंधु सागर रतु दे खायल काफिलो मोहतरम मोहम्मद यूसुफ जकरो ऐं अब्दुल कयूम शेख जी अगवानी में बिंडाल में पहुंची चुको है असीं खे दिल जी गहराइयुनि सां भलीकार चऊं था नौ देरो खायल काफिलो मोहतरम सरवर नारेजो जी अगवानी में बिंडाल में पहुंची चुको है असीं खे दिल जी गहराइयुनि सां भलीकार चऊं था हाणे गुज़ारिश कजे थी शायरी पेश करण जे लाइ आकाश असगर छलगरी खे त पाण अचणी मोहतरम रसूल बख्श पलियो साहब ते पंहिंजी गैर शायरी पेश कर मोहतरम आकाश असगर छलगरी छोलियूं सिंधु सागर छोलियूं छोलियूं मौज भरियो मेहरान पली जो सदायती सबका बुख न बासे का सदायती सबका बुख न बासे का जिए तिए जात जी जमश काने जा मूसा हले साजा जी मिठो न करे अजीज दोस्तो इन पिंडाल में जंहिंमें तव्हां वेचायो तव्हां खे यादि रखणु घुर्जे त ही 40
उन्हीं शख्सियत जो आहे बरे सगीर जे बरख आलिम अदीब शायर ऐं मुफक्किर जो जंहिंजे लाइ अब्दुल वाहिद आरी सर पंहिंजे डायरी किचियदाना लोह जे पेज नंबर 403 ते लिखियो आहे त सिंध धरती हिन वक्त ताईं रसूल बख्श पली जे जहिड़ो पुट पैदा नाहे करे सघी उन शख्सियत जे तव्हां 40 में वेठा आहियो जंहिंखे जॾहिं आमिरत जे दौर में एमआरडी जे दौर में जेलन में रखियो वियो गिरफ़्तार कयो वियो उन वक्त इंटरनेशनल इदारे जे तरफ़ां सेल्फ प्रिजनर ज़मीन जो कैदी हुनखे लक़ब ॾिनो वियो। हिकु शइ मां नोट कई आहे तव्हां में शायदि जज़्बो घटिजी वियो आहे जेके बि दोस्त आया आहिनि जिन बि शाइरी पढ़ी आहे जिन बि बेत पढ़िया आहिनि तव्हांजे तरफ़ां हुननि खे ताड़ियुनि जो दाद नथो मिले। मांखे भी शायरी पढ़नी आहे पर ये लफ़्ज़ जे लाइ चवण मांखे खपनि पिया त तव्हां में जोश पैदा थिए वलवलो पैदा थिए जेको भी दोस्त जे अचे तो शायरी पढ़ण बेत पढ़े तो हुनखे तव्हां दाद ॾियो हुनजी हिम्मत अफ़ज़ाई थींदी। मां भी पंहिंजो ई शेर लिखियो आहे रसूल बख्श पली जे विसार खां कुझु ॾींहं बाद लिखियो हुयो उन खां बाद मां सोचियो हुयो त इंशाअल्लाह मां 40 में शिरकत भी कंदुसि ऐं इहो शेर अॼु मुंहिंजे अख़बारनि में बि आयो आहे तव्हांजे साम्हूं बि मां ही पढ़ां थो उमेद आहे त तव्हां सम्झी करे इन मां सबक़ हासिल कंदव। सफ़र हो हुन जो अजीब यारो सफ़र हो हुन जो अजीब यारो कॾहिं हू जेलन अंदर अकेलो विड़ियो ॾाढो समाज ख़ातिर जमहूरियत जो हक़ीक़ी हामी झुकियो न आमिर अॻियां पली जो झुकियो न आमिर अॻियां पली जो सफ़र हो हुन जो अजीब यारो सफ़र हो हुन जो अजीब यारो। वकील आलिम अदीब शाइर वकील आलिम अदीब शाइर सिफ़तिन घणनि जो हुयो मालिक समाज सियासत ऐं मज़हबन खां हुयो वाक़ुफ़ चङी तरह सां सफ़ीर सिंध जो हुयो पली जो सफ़र हो हुन जो अजीब यारो सफ़र हो हुन जो अजीब यारो जिए सिंध जिए फ़िक्र पली जो। गीत ॿुधाइण जे लाइ गुज़ारिश थी कजे मुनव्वर सोलंकी साहब जिन खे त पाण अचनि गीत ॿुधाइनि। गीत जा बोल आहिनि ॿी ख़बर न आहे पर मरण खां पोइ। साथियों जिए सिंध जिए पली जो तू गाल करी तो जुल्फन जी तू गाल करी तो जुल्फन जी मां अनबन वारन जी तू कूक सुनी तो कोयल जी मां पेट बुखायल बारन जी मां पेट बुखायल बारन जी। भी खबर ना है पर मरण खां पो भी खबर ना है पर मरण खां पो तो सागर जण जो सर तू रहंदियूं तो सागर जण जो सर तू रहंदियूं। भी खबर ना है पर मरण खां पो भी खबर ना है पर मरण खां पो तो सागर जण जो सर तू रहंदियूं तो सागर जण जो सर तू रहंदियूं। जमी ना रहे न रहे 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 तो सियकड़न जो आदत तू रहंदियूं तो सियकड़न जो आदत तू रहंदियूं तो सांगल जण जो सर तू रहंदियूं तो सांगल जण जो सर तू रहंदियूं। भी खबर ना है पर मरण खां पो भी खबर ना है पर मरण खां पो तो सांगल जण जो सर तू रहंदियूं तो सांगल जण जो सर तू रहंदियूं। जिंदगी तऊ क्या हुजे जिंदगी तऊ क्या हुजे जिंदगी तऊ क्या हुजे जिंदगी तऊ क्या
साथियों जी से कराची खां संजानी तहरीक जो काफिलो अदी मरियम गोपांग अदी शम्मा अवामी तहरीक जा साथी सतार मनान अब्बास आरब चांग मुमताज लगारी जी अगवाणी में काफिलो पहतो है असी सभी साथियों के दिल जे गहरान सां भली कार चऊं था। इस्लाम कोट खां दिलीप खुशहाल ऐं हरसिंह जी अगवाणी में काफिलो पहतो है असी दिल जे गहरान सां भली कार चऊं